अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां ख़ालिद कलियार केवन न्यूज़ नेटवर्क सां गॾु। पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान। पाकिस्तान पीपल्स पार्टी हिक वॾी विकेट हासिल करे वरिती। तफ़सील मूजिब पाकिस्तान जे मारूफ़ आलिम दीन व मुमताज़ तरक़ी पसंद दानिश्वर बानी व सरप्रस्त आला बज़्म फ़रोग़ इंसानियत पाकिस्तान साबका सीनियर नायब सदर अंजुमन तरक़ी पसंद मज़मून सिंध पीपल्स रवादारी कौंसिल पाकिस्तान जे चेयरमैन आलामा मसूद जमाल पंहिंजे साथियुनि समेत पाकिस्तान पीपल्स पार्टी में शामिल थियण जो बाक़ाइदा ऐलान करे छॾियो आहे। इन ई मौक़े ते सीनियर कृष्णा कोहली ऐं पीपल्स पार्टी सिंध जे सेक्रेटरी ऐं सेनेटर आजिज़ धामरा पीपल्स पार्टीअ जे क़यादत आलामा डॉक्टर मसूद जमाल ऐं उन्हनि जे साथियुनि खे पार्टी में शामिल थियण ते आदरवा ॾींदे मुबारकूं पेश कयूं। डॉक्टर मसूद जमाल जो चवणु आहे त पीपल्स पार्टी हिक वॾी जमायत आहे जेकी पाकिस्तान जे सलामतीअ लाइ बहितरीन कमु करे रही आहे ऐं कंदी आई आहे। डॉक्टर मसूद जमाल इहो बि चयो त भुट्टे साहब जो जेको मिशन आहे रोटी कपिड़ा और मकान, उम्मीद आहे त चेयरमैन बिलावल भुट्टो साहब इन मिशन खे ज़रूर कामयाब कंदो। केवन न्यूज़ नेटवर्क हैदराबाद।